फौक सिदरतिल मुंतहा वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिही व रसूलिही अशरफिल खल्क़ि वर्रुसुलि वल अंबिया मुहम्मदनिल मुस्तफा वअला आलिहिल मुर्तज़ा व अस्हाबिहिल मुज्तबा उलुल करमि वल इज़्ज़ति वस्सिद्क़ि वस्सफ़ा अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफतुमारूनहु अला मा यरा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। सुबहानल्लाह। पंहिंजी जगह ते पर तव्हांजी सुस्ती बि काबिल तवज्जह। एतरा जय्यद आलिम तकरीर करे चुका मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिक साईं मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं तव्हांखे ॿुधायो, ॿिए साईं मस्जिद अक़सा खां अर्शे मुअल्ला खां वरी वापसि तव्हांखे पहुचायो, पर पोइ बि तव्हां मां सुस्ती कान वई। शायद तव्हां हिक ॿिए सां ठहियल हुजो, असां ईअं सवला न ठहंदासीं। 5.25 कलाक हिकिड़े पासे सफ़र कयो आहे। घणो 5.25 कलाक हिकिड़े पासे सफ़र कयो आहे। 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 5.25
5.25 कलाक हिकड़े पासे सफ़र कयो आहे ऐं 5.25 कलाक वरी वापस सफ़र करणो आहे। ठीक है। एतरे तवील मसाफ़त खां बाद में जेकॾहिं तव्हां इहा एतरी सुस्ती कंदो त मुंहिंजे ख़्याल में 15 मिंटन में फ़क़ीर भी दुआए ख़ैर चवंदे देर कोन कंदो। बहानो मूं वटि मौजूद आहे नाचाक हुअण जो। इन करे मुझे आका रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात सां त मुझे खुदाई हिसाब कोन कयो आहे। तहां छो था कयो? सोचो न मुझे दोस्तों, मुझे मदीने जे मीर सां त मुझे सोहणे रब्बई हिसाब कोन कयो आहे। वरी जे तवां सां पंहिंजे पाण ॾे निहारियूं त मुंहिंजे आका बि असां किननि कोझन सां हिसाब कोन कयो आहे। पर इएं चवण में भी हक़ बजानिब आहियां त मुंहिंजे ख़ुदा मुझे मदीने वारे सोहणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में तव्हां असां सां पंहिंजे नेमतुनि में कंहिं भी क़िस्म जी कमी कोन कई आहे। जेॾहूं केॾहूं जंहिं यार जे सदके हेॾा करम थिया आहिनि, पोइ उन पीरीअ ते दुरूद पढ़ंदे जे असां सुस्ती कयूं त पोइ असां खां वधीक बेवफा ॿियो केरु थी सघे थो। सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। सच इहो थव मुंहिंजा दोस्त, हिनन महफिल करण जो मकसद हे महफिलियूं मचाइण ई जेकी कुछ करे रहिया आहियूं, पंहिंजो अक़ीदो त इहो आहे त कीअं रीझायां तोखे कीअं परचायां। खलास बस सोहणा दस को ॾांहुं मूंखे दस को ॾांहुं। पंहिंजे महबूब खे परचाइण लाइ मुंहिंजा दोस्त जेकॾहिं पेरनि में छेरियूं पाइणियूं पवन तॾहिं बि ऐब नाहे। पंहिंजे महबूब खे राज़ी करण जे लाइ जेकॾहिं असांखे ईअं कपड़ा लाहे चरियनि वांगुरु मस्त थियणो पवे तॾहिं बि ऐब नाहे। छो त थोरो पोइते तारीख़ में निकिरी वञो, उहे मुंहिंजे आका जा ग़ुलाम, उहो हिकिड़ो ई सुहिणो बिलाल जंहिंखे टांडन ते बरंदड़ टांडन ते लेटायूं महबूब जी पचर छॾची जेसी सिरीअ में साह हुआ पीरीअ खे कोन छॾींदुसि। जिस्म में कोका हयूं चई महबूब खे कोन छॾींदुसि। हा मुंहिंजा साईं, पोइ जे उन चयो त महबूब खे कोन छॾींदुसि त अदा महबूब बि उन खे कोन छॾियो। जे उन महबूब खे न छॾियो त महबूब भी उन खे कोन छॾियो। महबूब भी कोन छॾियो त मुंहिंजे रब भी कोन छॾियो। वक्त आयो दुनिया ॾिठो त मुंहिंजे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुकुम कयो त ओ बिलाल, मां मुस्तफ़ा खे ख़बर आहे त दुनिया हिन काबे जे आॾो झुकण जे लाइ दीवानी हूंदी, पर अॼु बिलाल तोखे मोहब्बत जो सिलो थो मिले। अॼु न काबे जे भी छित ते चढ़ी वञे, छित ते चढ़ी वञी अज़ान ॾे त कायनात जी तारीख़ लिखे त ग़ुलामाने मुस्तफ़ा खे महबूब मक़ाम कहिड़ो अता कयो। दोस्तों पोइ जॾहिं आया सादो माण्हू माफ़ कजो दोस्तों, बिलाल जॾहिं छित ते चढ़ियो अज़ान ॾियण जे लाइ हेॾे होॾे निहारण शुरू कयईं त मुंहिंजे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पुछो, बिलाल कंहिंखे थो ॻोल्हीं? या रसूल अल्लाह, सोच में पइजी वियो हां त ज़मीन ते अज़ान ॾींदो आहियां त रुख़ काबतुल्लाह जे तरफ़ कंदो हां,
हाणे अॼु जॾहिं काबे जे भी छित ते बीठो आं त अज़ान त ॾियां पर रुख काॾे कयां। हाँ हाजियो आओ काबा तो देखा, वो काबे का काबा भी देखो। मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो ओ बिलाल, जेके ज़मीन ते हूंदा हन उन्हनि खे बेशक काबो नज़र ईंदो आहे, पर जॾहिं उहे ज़मीन खां मथे परवाज़ कंदा हन त उन्हनि खे काबे जो भी काबो नज़र ईंदो आहे। काबे जो काबो तुंहिंजे साम्हूं वेठो, उन ॾे मोड़ करे अज़ान चयो त मुंहिंजा अज़ीज़ मुस्लमान भा जागीर जे ॻोठ नालो छा आहे? मीरण माछी में रहण वारा, खुदा तुंहिंजे मथां करम कयो आहे, खुदा तुंहिंजे मथां फज़ल कयो आहे जो अहिड़े दौर जे अंदर जो माण्हूअ खे पुट खे पीउ जे लाइ टाइम कोन्हे, माउ धीउ मां बेज़ारा, दोस्त दोस्त मां बेज़ारा, तव्हां हेतिरा पंहिंजा कम कारियूं छॾे रात जा 10 थी चुका हन, ख़बर नाहे प्रोग्राम अञा केस ताईं हले, अल्लाह बेहतर थो ॼाणे। सब कुछ बचड़ा कम कारियूं छॾे छाजे लाइ वेठा आहियो? भत जे लाइ न मुंहिंजा दोस्त, इहो पुराणो ज़मानो हो जॾहिं माण्हू भत जे लाइ ईंदा हुआ। अॼुकल्ह अल्लाह जा लख एहसान मुझे मदीने वारे घोट जे उम्मत ते मुझे रब जो करम आहे। वडेरो खणी रोज मुर्गी खाईंदो हूंदो, मजदूर महीने में हिकिड़ो दफ़ो, पर खाए ज़रूर थो। भत ऐं मुर्गी लाइ केरु कोन आयो आहे, जेको बि आयो आहे इन जे लाइ आयो आहे त ख़ुदा जो शान ॿुधूं, महबूब मुस्तफ़ा जो शान ॿुधूं। दिलि ठरी पवे, छो त मुंहिंजा दोस्त जेको न हीणो हूंदो आहे, जेको न कमज़ोर हूंदो आहे, उनखे सहारे जी ज़रूरत हूंदी आहे। यार पाण हूं कमज़ोर, ॻाल्हि अथव संगत में सिधी। दुनिया ते नज़र कयो, खोड़ अहिड़ा ताक़तवर माण्हू आहिनि जिन खे कंहिंजी बि परवाह न हूंदी आहे, पर कमज़ोर वीचारो डिॼंदो आहे। यार त सिपाही बि मुंहिंजो दोस्त हुजे, मन इन जे करे ऐसे छो दोस्त थी पवे, ऐसे छो जे करे मन SP दोस्त थी पवे, SP जे करे मन DIG, DIG जे करे मन IG थी पवे। उन वीचारे खे सहारे जी ज़रूरत हूंदी आहे, पर जेको न ताक़तवर हूंदो आहे दा, उनखे ज़रूरत कोन हूंदी आहे। उहो चवंदो मां कंहिंखे सुञाणा ई कोन थो। हाणे इहो हिकिड़ो नमो दुनिया जो मिसाल। यार असां वटि अमलनि जी धरावत कोन्हे, असां वटि एतिरियूं नेकियूं मज़बूत कोन्हनि जंहिंजे बुनियाद ते असां सीटिजी वेही रहूं त असां त उहो ई जन्नती आहियूं। असांजा हेतिरा रोज़ा, हेतिरियूं ज़कातूं, हेतिरियूं निमाज़ूं, सभु कुझु आहे, असां त धू जन्नत में वेंदासीं। इन करे असांखे कंहिंजी ज़रूरत कान्हे, इहा असां वटि आहे कोन। असां वखे त मुंहिंजा दोस्त न की रोज़नि जे मथां बावर आहे, न की इबादत जे मथां, न की तहजुद जे मथां, न की इशराक जे मथां, न की हज जे मथां। हाँ, असांखे जेकॾहिं उम्मीद आहे त सुहिणे यतीमनि वारे यार जे रहमत में उम्मीद, पोइ उन महबूब में जो उम्मीद आहे ऐं इंशाअल्लाह रहंदी, त पोइ उन महबूब सां हर जुड़ियल रिश्ते जे असां कदमनि में किरी था पऊं। कॾहिं कंहिं औलिया अल्लाह जे कदमनि में किरी पियासीं, साईं दुआ घुरो। कॾहिं कंहिं अञा औलिया अल्लाह जे कदमनि में, कंहिं औलिया अल्लाह जे ग़ुलाम जे कदमनि में किरी पियासीं। यार 2 मिंट मूंखे साईं सां मिला। दोस्तो सबबु सिर्फ़ इहो आहे त मुंहिंजी रसाई कंहिं बि नमूने सां मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर ताईं थिए। जेकॾहिं इहो सभु कुझु तव्हांखे क़बूल आहे त पोइ हाणे मां ॾिसण थो चाहियां त तव्हां मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इश्क़ ऐं मोहब्बत सां दिल खोले दुरूद कीअं था पढ़ो? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हो तक जान हिसाब
हो त कजान हिसाब आऊं त डोही आहियां मेरे मुझे मन में नाहे को सवाब मेरे मुझे मन में नाहे को सवाब जानब कहिड़ो जवाब ॾींदुस हिक हिक ॾोह जो जो हम हैं इल्तिजा वाले हम हैं इल्तिजा वाले आप हैं अता वाले हम हैं इल्तिजा वाले जैके इल्तिजा सरकार के कड़ियां दिल खोले चले ना हम हैं इल्तिजा वाले आप हैं अता वाले छेड़ो ना हमें दुनिया खालिद छेड़ो ना हमें दुनिया अरे हम हैं मुस्तफा वाले छेड़ो ना हमें दुनिया हम हैं मुस्तफा वाले हम हैं इल्तिजा वाले आप हैं अता वाले हम हैं इल्तिजा वाले अजीजा ने मन मेरा जे मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम असांजे मोहतरम दोस्तन हजरत अल्लामा साईं नेक मोहम्मद साहब साईं मौलाना उबैदुल्लाह साहब जेके मूं ॿुधा शायद उन खां अॻु में भी खिताब थियो हुजे तफ़सीलन मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो मेराज बयान कयो आजिज़ भी मुनासिब टाइम जे अंदर मेरा जे मुस्तफ़ा जो कुछ उहे पॉइंट्स कुछ उहे गालियों तवा दोस्तन के ॿुधाईंदो जन जे ॿुधण सां ईमान में ताज़गी पैदा थी पवे जो त मुझा दोस्त अजीज सही अच्छा मां सैयद जो हाँ गुलाम को साईं को सैयद ॾिसंदो आहियां त पोइ मुंहिंजो वस न हूंदो आहे हा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो दुनिया जे अंदर नढिड़ो मासूम ॿारड़ो जॾहिं मिट्टी हथ में खणी को रांदी को ठाहींदो आहे पांजा 5 मिनट उन ते लगाईंदो आ त उहो रांदी को बि उहो ॿार बिना मक़सद जे कोन ठाहींदो आ कुछ घड़ियों उन रांदी के सां दिल विंदुराईंदो आ दिल खुश कंदो आ सोच जो थोड़ो मुंहिंजा दोस्त राज राज में पियो ॻाल्हायां ठाहींदो बि पाणा ॾिसण में उहो बेसमझ ॿार ठाहींदो भी मिट्टीअ सां पाणा मेहनत भी पाण कंदो आ खेॾंदो भी पाणा ड्राहींदो भी पाणा
पर जेकॾहिं को ॿियो पाड़े जो ॿारड़ो उन जे रांदीके सां थोरी बि खेचल कंदो आ त उन खे चमाट हणी कढंदो आ। इहो सच आहे न दोस्तो? छो पाण ठाही पाण ड्राही पर हुन पंहिंजो मक़सद पूरो करे पोइ ड्राहींदो आ, खेॾंदो आ। जॾहिं खेॾी खेॾी हुनखे सुकून ईंदो आ, बाद में पंहिंजो मक़सद पूरो करे रांदीके खे ड्राहे छॾींदो आ। जेकॾहिं को ॿारड़ो पुछेसि ओ ज़फ़र जा पुट, ओ निसार जा भाउ, हे रांदीके खे ट्रोड़ियई छो? जवाब ॾींदो आ, तूं केरु थींदो आ? शइ बि मुंहिंजी आ, ठहण वारो बि मां त ड्राहण वारो बि मां। पोइ मुंहिंजा दोस्त जेकॾहिं नंढड़े ॿार खे मिटीअ जो रांदीको बेसमझ ॿार खे प्यारो आ त हेॾो ख़ूबसूरत सुहिणो इंसान जंहिं पैदा कयो आ इहो बि उनखे प्यारो आ। एतिरो त प्यारो आ, हे इंसान एतिरो त प्यारो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जंहिं प्यार जो अंदाज़ो ई करे को नथा सघूं, मुंहिंजे आका मदीने जे शहंशाह फरमायो, जॾहिं बानड़ो पंहिंजे सुहिणे करीम रब खे हिकिड़ो दफ़ो सजड़ो कंदो आ, 70 दफ़ा मुंहिंजो रब जीबाना जो जवाब ॾींदो आ। सोच कलमे पढ़ण वारा मुस्लमान जी जल अमड़ खे अगर बचड़ो रात जो सॾु करे चवंदी जी चवे मुंहिंजा गुलाब जा गुल ओॾाणा ॾींदी, खीरड़ो प्यारींदी। बच्चो सुम्ही पियो, 5 मिंट में वरी उथियो, वरी चई अम्मा जी चवई बच्चा हाणे त खीर ॾिनो थमई, हलिया भला वरी छातीअ सां लॻी वञ। ॿियो दफ़ो माउ खीर ॾिनो, बचड़े बिना खीर पीअण जे सुम्ही पियो। 3 दफ़ो बचड़े उथी चयो अम्मा, मां दड़को ॾिनो, चुप कर निंड कर, जीजू थो अचई, बलाड़ो थो अचई, जिन थो अचई, कुतन जा आवाज़ ॿुधी थो पियो। ड्रेजारण शुरू कयई त बार बार सजड़ो न कर, कहीं ईअं कयो चो जी जल अम्मा। इहो सच आहे या न? जी जल अम्मा सॾ करण खां पोइ तंग थींदी आ। मुंहिंजो करीम रब बानो सॾड़ो करे थकिजी पवंदो आ। मुंहिंजो रब ऐलान कंदो आ, फरिश्तो ऐलान करे चओसि तूं त घुरी घुरी थकिजी पियो आ, पर मुंहिंजो करीम रब अञा ॾई ॾई कोन थको आ। एडो मेहरबान रब, एडो करीम रब, एडो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रहीम गफूर रब, जेको एतिरो तोसां प्यार करे। ओ मुस्लमान सोच, हिकिड़े मिंट जे लाइ सोचे पोइ जवाब ॾे। जेको सुहिणो करीम रब एतिरो तोसां प्यार करे, वरी जेकॾहिं थोड़ो हेठि आ, खुदा खां बाद में केरा चो त मुंहिंजो सुहिणो मदीने जो शेरा। हे त खुदा जो प्यार ॿुधायो मई, हाणे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो प्यार निहार। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अम्मा आयशा सिद्दीक़ा सुहिणी फरमाईंदी आ, आधी रात जो टाइम ॾिसां त मुंहिंजे महबूब अल्लाह जे बारगाहे रब्बुल इज़्ज़त जे अंदर निमाज़ में मौजूद आ।
केडी मल क़ियाम, केडी मल रुकू, केडी मल सुजूदा, हर जगह ते मुझे दिल भर जे अखिड़न में लुढ़क जारी हन। अर्ज़ कंदी हाँ ओ मुझा महबूबा, जियो आयशा मुझा सोना जन्नत जो दरवाजो, सब खां पहिरीं तो महबूब खां सवा कोन खुलंदो। आयशा सच्चा ओ दिलबर, तो महबूब मुस्तफा खां पहिरीं को जन्नत में कदम ही कोन रखंदो। आयशा सच्चा पो मुझा महबूबा, तवा आदि आदि जो एतिरो रो कंहिंजे लाइ था। ओ मुसलमान बचड़ी वाला गौर कर, मुझे मदीने जे शहनशाह फरमायो आयशा, जेडी मल मां मुस्तफा के अल्लाह जो जलाल याद थो अचे, खुदा जी बेनियाज़ी याद थी अचे, खुदा जी वाहिदुल कहार वारी सूरत याद थी अचे, सिफत याद थी अचे, वरी पंहिंजे गुनहगार उम्मत जो हाल याद थो अचे। पो मां मुस्तफा खां रहियो नथो थे, रोई दुआऊं थो घुरां त मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत थई। ओ मुझा दोस्त मुसलमान गौर कर, विसारियो कंहिंखे थई, विसारियो वरी कंहिंखे थई, हिक खुदा खे ऐं महबूब मुस्तफा खे विसारियो थई। सब कंहिं सां निभाए रहियो आं, माइटनि सां बि निभाए रहियो आं, दोस्तनि सां बि निभाए रहियो आं, पाड़े वारनि सां बि निभाए रहियो आं। कराचीअ मां मिटन जे कोठ आयई, पैसा कोन है, बकरी विकणी हलियो वे, दोस्त जो सद आयई, बकरी भी दर ते कान है, व्याज वठी भी हलियो वये, बचड़न जे कूत पेट जो अन्न विकणी भी हलियो वये। छो मता दोस्त नाराज थी वने। ये आहे या न मुसलमान? सच ॻाल्हायो अॼु पंहिंजे पाण सां। छाजे लावे त मता चाचो मामो नानो नाराज थी वने, अदो वली दाद करीम दाद मोहम्मद अली चन नाराज थी वने, अब मोहम्मद हफीज नाराज थी वने। उन जे नाराज पे जो डप हुई त उन जे सद ते न वेंदुसि, नाराज थी वेंदा। ओ मुसलमान कॾहिं सोचो थई जॾहिं अल्लाह जे पाक घर मां हय्या अलस सलाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। कंहिंजो सदा चो मुझे करीम रब जो सदा, कंहिंजो सदा दा कार्ड तो दे केर भी खणी अचे, इहो न ॾिसंदो ही त खणी केर आयो आ, ॾिसंदो ही त कार्ड आयो के ॾहूं आ। ईअं आहे या न? ओ मुंहिंजा दोस्त कार्ड जे लाइ आणींदड़ खे कोन ॾिसंदो आ, कार्ड कंहिंजो आ, कंहिंजे तरफ़ खां आयो आ, उन ॾे ॾिसंदो आ। आज़ान जे वक्त में भी मूं जड़े गुनहगार दे न निहार, उन पैगाम दे निहार। इहो पैगाम कंहिंजो आ, जो मुझे खुदा जो ऐं मुझे महबूब मुस्तफा जो पैगाम आ। पो मुसलमान खुद फैसलो करे ॿुधा, ॾींहं में 5 दफ़ा मस्जिद मां तोखे सॾड़ो थींदो आ, खुदा जो कसम आहे तोखे ॿुधाए त पोइ तूं उन कद खे हिकिड़े खां ॿुधी ॿिए मां कढंदो आ या न? पंहिंजे अंदर में झाती पाए। मुझे सुणे लतीफ़ सरकार फरमायो, वञी छो वणकार, वञी छो वणकार, अदा तू हित न गोली हो तखे,
लिको कीन लतीफ चए बारो चोबे पार थी सती बदो संदरो प्रित पुनल सी पार तिहा पोइ निहार ततो में ही देरो दोस्त जो यारो परे कोन्हे मस्जिद में न मंदिर में न मक्के में न मदीने में न अरशते फरशते जमीन ते जबलन ते मुंहिंजा दोस्त यारो तत्तो में या पहिरीं पंहिंजे पाण खे लह पोइ तूं मदीने में बि यार खे लहंदे त मक्के में बि लहंदे पर जे घर में सुतो पियो मां त खट ते बि यार जा दीदार कदे किथे आ परे खुदा किथे आ परे मुझो महबूब मुस्तफा ओ मुझा दोस्त बेवफा सां यारी रखी निभाए रहियो आ बेमकसद कुछ भी फायदो कोन दींदो जेकॾहिं जीजल अमड़ी जंहिं जहिड़ो दुनिया में ॿियो रिश्तो नाहे जेकॾहिं कबर में उहा भी बचड़े जो साथ छॾे थी ॾे पुट 32 लखणो आ 36 लखणो आ कबर में जीजल सुम्हण जे लाइ तैयार नाहे ॿुधाए त बाक़ी दुनिया जो कहिड़ो रिश्तो आ जेको कबर में कम ईंदो हा 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 अगर कबर में भी को कम अचण वारो आ त मुंहिंजो मदीने जो यारो प्यारो आ ॿियो कोई न थे सोचे वठ मुसलमान वक्त हथों न विञा हिन दुनिया बेवफा सां बि भले निभाए पर जेके असली निभाइण जा हक़दार उन्हनि खे न विसार हिकिड़े मिंट जे लाइ हिकिड़ो मिसाल ॾेई मां अॻिते हलां जेकॾहिं तूं प्यारे में प्यारे पुट ऐं पीउ खे आॾो रख पी पंहिंजे पुट खे सॾु कयो बच्चा हेॾे आ नथो अचां 2 कलाकनि खां बाद में सॾु कई ओ मुंहिंजा दिलबर पुट हेॾे आ पुट जवाब न ॾिनो 3 कलाकनि खां पोइ वरी सॾु कई ॾींहं में 5 दफ़ा सॾु कया पीउ पुट जवाब ई न ॾिनो आयो ई न हाणे जेॾीमहिल राति जो इहो हलाली घर में ईंदो ॿुधाए त पीउ पादर हणंदुसि या प्यारो ॾींदुसि सभई प्यारो वेठा हो ईमानदारीअ सां ॿुधायो ईमानदारी सां मुंहिंजा दोस्तो अंदर सड़ंदो रोंदो माण्हू पंहिंजे मुंहं सां ओ मुंहिंजा करीम रब हे कहिड़ी मुसीबत आ हिन बच्चे लाइ मूं हेतिरो कुझु कयो आ अॼु मां पीउ जो चवण कोन थो वठे तुंहिंजो बच्चो चवण न वठे राति जो हंध ते अचे मोचड़ा हणीसि जेकॾहिं माउ हुजेसि संगीत बचाएसि न त छितरनि सां वठी वञीसि इहो आहे तुंहिंजो रिश्तो इहो आहे तुंहिंजे पुट जो रिश्तो जंहिंमें लखे उमेदूं लगायो वेठो आ पर हिकिड़ो रिश्तो मुंहिंजे खुदा जो बि आ हिकिड़ो रिश्तो मुंहिंजे महबूब मुस्तफा जो बि आ मुंहिंजे खुदा जे रिश्ते ॾे निहार छो त मुंहिंजो खुदा तो असां सां जेको रिश्तो रखियो आहे हिकिड़ो रखियो अथई पंहिंजे बानहप वारो जो तूं असां बाना हो पर ॿियो रखियो अथई महबूबियत वारो बानहप वारो पंहिंजे तरफ़ खां महबूबियत वारो मदीने वारे जे सदके बाना तरफ़ जा काफ़र बि मुशरिक बि मुनाफ़िक बि सभई बाना उन्हनि सां ख़ुदा जो बानहप वारो रिश्तो आहे लेकिन जेको मुंहिंजे मदीने वारे जो ग़ुलाम उन सां मुंहिंजे ख़ुदा जो प्यार वारो रिश्तो आहे सोच मुसलमान बानहप वारे रिश्ते दे रुगी निहार को अंदाजो लगाए त महबूबियत वारो छा बानहप वारे रिश्ते दे निहार सुबह जो फजर जे टाइम ते मस्जिद मां सॾु थियो 9
कन्नु भी न ॾिनुई कलमो भी न पढ़ी बेपहरीअ जी निमाज़ ताईं कंहिंजे छित जे हेठों तो घुमी चो रब जे हेठों पांजी पनाह में कहीं रखी चो रब वरी बेपहरीअ जे टाइम ते अज़ान आई सजड़ो थी त हय्या अलस सलाह अचो निमाज़ जे तरफ हय्या अलल फलाह अचो कामयाबी जे तरफ किथों आवाज आयो अल्लाह जे घर मां बुधी अण बुधो कई पर कहीं पाड़े जे वडेरे जे बंगुले ता आवाज अचे सुभाणे हजार रुपया 8 बजे विरहाईंदुस त मुंहिंजा दोस्त रात जो दोस्त घर मायूं मर्द निंड्रू ई कोन कंदा सजी रात वडेरे जे दर जे ॿाहिरों बीठा हूंदा खबर भी ना है सजो ॾींहुं बीठा रहा अचानक वडेरे को याद विसरी वही सुम्ही रहो उस समय 12 थी विया नौकर बान तो छो आया हो अबाहे कल ऐलान थियो चे इहो त मिड़ई मूं भोग करे छॾियो हो वरी मोटी आयो ॿिए ॾींहुं वरी ऐलान थियो जो मशीनियूं थियूं मिलन कूड़न ऐलानन ते रातिन जूं रातियूं जागण जे लाइ तैयार हई मुसलमान सच्चो ऐलान थी रहियो आहे हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह अचो निमाज़ ते अचो कामयाबी जे तरफ उन सच्चे सद खे तू कूड़ो समझी बुधी अण बुधो करे रहियो आ तोखां वधीक ॿियो गनोह केर थो थी सघे मुसलमान लेकिन मुझे रब जो करम ॾिस बेपहरीअ ते बि न वयासीं टे पहरीअ ते बि न वयासीं सिजल ते बि न वयासीं इशा ते बि न वयासीं जेॾी महिल ॿाहिरों लेटी अचे हंध ते किरियासीं वरी किरण सां सुकून जी निंड अचे वई इते बीह तोखे ख़बर आ त निंड में सुकून केर ॾींदो वजअलना नौमकुम सुबाता मुझो सोनो करीम रब फरमाइंदो आ ओ मुझा बानड़ा इन निंड में सुकून मां करीम रब पैदा फरमायो आ अगर निंड वारो सुकून रुगी हिकड़ो तुझो रब खसे छड़े पांजे पान के टक्कर हणी हणी मगज फाड़े छड़ी ताकत वरी जो इहा है पर मुझे रब जा एहसान निहार तू असां लेटी सुमी पयासी मलाइक तुझा साजे गुनाहन जा दफ्तर खणी रब्बे जुल जलाल जे दरबार में पहुता ओ मुझा करीम रब हे बेवफा इंसान सजो ॾींहुं बेफरमानियूं करे करे हाणे इएं लेटी पियो आ मौला हुकुम कर त कहिड़ो अज़ाब कयूं मुझे रब जो जवाब मिलंदो आ ओ फरिश्तो हिन जे गुनाहन जा दफ्तर हिकड़े पासे रखी छॾियो मां रब जूं नेमतूं खणी वञो निंड मां उथंदो वञे ॾींदा वञोसि त खाईंदो वञे यार अहिड़ो प्यार मुसलमान ज़मीर खे जागाए ज़मीर असां तुंहिंजो मुर्दह थी चुको आहे ज़मीर खे जागाए मुसलमान इहो एॾो प्यार तो असां सां केर करे रहियो आहे चओ रब्बे ज़ुल जलाल करे रहियो आहे कंहिंजे करे रहियो आहे चओ महबूब मदीने वारे मीर जे करे रहियो आहे पोइ मुंहिंजा दोस्त डाहो थी मुझा मिठड़ा अदा उन खुदा सा नीह ला मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सा नीह ला मोहब्बत करनी थई तो खुदा ऐं मुस्तफा सा कर उन्हन सा कर जेके उन्हन सा प्यार करण वारा हन इंशाअल्लाह ताला मुझा दोस्त पोइ न हिते दुखियो थींदे न कब्र में दुखियो थींदे न वरी क़यामत में दुखियो थींदे किथे भी दुख
ॾुखियाई को नहीं दई पर जेकॾहिं मुंहिंजा दोस्त सवलो रस्तो छॾे करे पंहिंजे पाण खे पाण ई वञी कंडनि ऐं ड्रभनि में उछलाईंदे पोइ मुंहिंजा दोस्त को मयारी त कोन्हे महबूब पोइ बि कोन छॾींदो इंशा अल्लाह ताला छो त मुंहिंजे सुहिणे लतीफ़ सरकार हिकिड़ो शेर फरमायो पाण ई ईंदुम होत पाण ई ईंदुम होत अदा पर कुछ आब अग भरी थियां मता चवे में बलोच त कमीणीअ मां की न थियो अल्लाह वारा ॿुधाइनि था महबूब त मेहरबाना पर उन मयार खां डिज छो त महबूब जी मयार भी ॾाढी ॾुखी हूंदी आहे दोस्त फ़कीर माण्हू आहे सादड़ो अल्लाह वारनि जो ग़ुलाम आहियां अलाए केॾो को काॾे निकिरी वियुमि मेरा जे मुस्तफ़ा ते थोड़ो ज़रूर ॻाल्हाईंदुमि लेकिन मूंखे ॿुधायो दोस्तनि त सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जे मीलाद जे मुतालिक मां गॾियल तक़रीर थो कयां इंशाअल्लाह कलाक सवा जेको रब चवरायो बस हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां उन जो मक़सद इहो आहे त आले रसूल सां प्यार छो कजे कजे या न कजे ठीक है तव्हांखे हिकिड़ी शइ इन फ़कीर आशिक राजपर ताहिरी जी नोट करे छॾियो ऐं अल्लाह जे हर कामिल वलीअ सां न रुॻी प्यार कंदो हां पर उन जे ग़ुलामनि जी भी इज़त कंदो हां छो त सुन्नी हुजण जी पहिरीं निशानी इहा अथव सुन्नी हुजण जी पहिरीं निशानी इहा आहे त हर अल्लाह जे वलीअ जी इज़त कई वञे छो त असां हदीसूं पढ़ंदा आहियूं त मुंहिंजे रब फरमायो जंहिं मुंहिंजे वलीअ सां दुश्मनी कई उन मां रब सां दुश्मनी जो ऐलान कयो असां में हिम्मत कोन्हे का जो असां रब सां जंग करे सघूं इन करे असां ग़ुलाम आहियूं हर अल्लाह जे वलीअ जी इज़त करण अदब करण एहतराम पर कंदो ओहो जेके मुझे मदीने वारे जो कुर्ब नसीब होंदो बाकी बेशक तुझे मथा हक आहे उन कामिल मुर्शिद जो जंहिंजो हथ में हथ वरतो थई जंहिंजी बैयत कई थई इहो तुझे मथा हक आ त भले सॼी दुनिया में पंहिंजे पीर खे निरालो समझ हिक मुरीद जे लाइ इहो हुजण ज़रूरी आहे त पंहिंजे पीर सां ईअं प्यार करे जो चए त मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो ई पीर कोन्हे को पर इन जो मतिलबु इहो नाहे त ॿिए अल्लाह जे वलीअनि मां ऐब कढे जॾहिं ऐब कढी सम्झो पहिरीं पंहिंजे पीर मां ऐब कढियो अम्मा फातिमत ज़हरा फौरन हलां थो अम्मा खातून जन्नत साइण मुझे सुने अलीउल मुर्तज़ा जी मिठड़ी ऐं सुहणी कुंवार मुझे महबूब मदीने वारे मीर जी बचड़ी ओहा प्यारी बचड़ी मुझे आका जूं न्याणियूं त बेशक चार ज़ैनब रुक़ैया कलसूम फातिमत ज़हरा पर जंहिं वक्त में अम्मा सुहणी मुझे आका जे साम्हूं होईंदी आहे मुंहिंजो महबूब मदीने जो मीर उथी बीहंदो आहे उन जे पेशानीअ खे चुमड़ियूं भी ॾींदो आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा सुहणी फरमाईंदी आहे अर्ज कयुम त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलबर सुनी फातिमा जे इन चेहरे ते बोसो ॾियण जो राज छा है मुझे दिलबर फरमायो आयशा जॾहिं अल्लाह जे ज़ात मेराज जी रात तमाम सैर कराया मां मुस्तफ़ा जन्नत जा जॾहिं सैर कया उन जन्नत मां हिक अजीब निराली खुशबू अची रही हुई जेॾी महिल मुंहिंजी पाक दामन न्याणी फातिमत ज़हरा मां मुस्तफ़ा जे साम्हूं ईंदी आहे
उहा खुशबू मुखे पांजे बचड़ीअ जे चेहरे मां महसूस थींदी आ। उहा अम्मा खातून जन्नत हदीस पाक जा लफ्ज़ ॿुध मुझे आका फरमायो क़यामत जो दिहाड़ो थींदो सिजनेज़े जे बराबर होंदो तमाम अंबिया उन्हनि जो उम्मतूं बिशमूल मुझो आका मौजूद होंदियूं ऐलान थींदो कहिड़ो या अहलल जमा ओ गॾु थियल माण्हू न किसूर ऊसकुम कंध हेठि कयो वग़ुद्दू अबसारकुम ऐं पंहिंजूं अखिड़ियूं भी बंद कयो फ़इन्न फ़ातिमतु बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुरीदु तमुर्रु अला सिरात। मुझे महबूब इमामुल अंबिया जी बचड़ी पुल सिरात तां गुजरण वारिया आदम खां वठी करे तमाम अंबिया ऐं उम्मतुन के वलियन गौसन कुतुबन सहाबा के हुकुम थींदो कंध झुकायो जो मुझे महबूब मुस्तफा जी न्याणी पुल सिरात तां गुजरी रही आ। उहा मुझी अम्मा साण जॾहिं निकाह जो टाइम आयो आ मुझे मुस्तफा करीम जे दरबार में जिब्राईल आयो आ या रसूल अल्लाह अल्लाह जी ज़ात सुणी फातिमा ज़हरा ऐं दिलबर अली मुर्तज़ा जो निकाह पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में तय करे छॾियो आ। मुझो आका पंहिंजे न्याणीअ जी आॾो अल्लाह जी रज़ा बयान कंदो आ रज़ा पंहिंजे न्याणीअ जी मालूम कंदो आ। मुझी अम्मा फरमाईंदी आ ओ मुझा महबूब करीम जंहिंमें मुझो खुदा राज़ी आ मुझो महबूब इमामुल अंबिया राज़ी आ त मुझा दिलबर तुंहिंजी बचड़ी अॻई उन में राज़ी आ। गौर कजा अहम ॻाल्हि जे तरफ़ पियो हलां एतिरे ताईं ॿुधी हूंदई थोरो अॻिते ॿुध जॾहिं मुझे अम्मा साइण रज़ामंदी जो इज़हार फरमायो जिब्राईल आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी ज़ात सुणी खातून जन्नत के इन शादी जे तोहफे में दुनिया जी तमाम दौलत अता करे छलिया। गौर सां ॿुधजा मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पाक दामन न्याणीअ जे आॾो इहा ॻाल्हि रखी आ। मुंहिंजी अम्मा साण अर्ज़ कंदी आ या रसूल अल्लाह दौलत के छा कंदसि मुखे दौलत कान घुर्जे। जिब्राईल वरींदो या रसूल अल्लाह मुझो करीम रब फरमाईंदो आ आखिरत जूं तमाम खुशियूं तुझे न्याणीअ जे हवाले कयो। अम्मा खातून जन्नत वरी भी जवाब ॾींदी आ या रसूल अल्लाह मुखे आखिरत जो खुशियूं छा कंदियूं मुखे ज़रूरत नाहे। जिब्राईल ईंदो आ या रसूल अल्लाह रब फरमाईंदो आ इन पाक दामन न्याणीअ खां पुछ अॼु पुछंदी वञे त रब ॾाज ॾींदो वञे। अम्मा खातून जन्नत जी आॾो मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इहा ॻाल्हि रखी आ मुझे अम्मा जे अखिड़ियुनि में लुढ़काया ओ मुझा महबूबा
रब्बे जुल जलाल जे दरबार में अर्जा त मौला कुछ भी न खपे बस मुके हिक गारंटी खपे त क़यामत जे मैदान में मुझे आका जी उम्मत रुसवा न थे। ओ मुसलमान गौर कर, कंहिंखे छॾियो थई, कंहिंसां प्यार करण छॾियो थई, कंहिंसां प्यार करी तो सोच। मुझे अम्मा साण जॾहिं इहा पंहिंजी तमन्ना ॾो कई आहे, राज़ कॾहिं खुलियो? जिब्राइल उन टाइम ते का शय आंदी आहे, कपड़े में वेढ़े मुझे आका पांजे पाक दामन न्याणीअ खे ॾिनी, मुझे अम्मा रखी छॾी आहे। जॾहिं वक़्ते अजल क़रीब आयो आहे, अलीउल मुर्तज़ा सुहिणे खे घुराईंदी आहे, ओ मुंहिंजा दिलबर घोट जी मुंहिंजी सुहिणी कुंवार, मां त पंहिंजे सुहिणे महबूब ॾे वञी रही आहियां, बचड़नि जी पारत कंदी आहे, मुंहिंजे हसन हुसैन जी पारत थई। पारत करण खां बाद में मुंहिंजी अम्मा साइण फरमाईंदी आहे, ओ सोना अली मुंहिंजी उहा जेका संदूका अबाणी संदूका उन में हेड़े नमूने जी हिकड़ी नंढड़ी का अगड़ी पई आ, उहा खणी आ। जेडी मल मुखे कफन ॾेई छॾियो त उहा ज़रड़ी उन में अंदर रखी छॾिजो। सुनो अली अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा, अली भी अली आ दोस्त, अली भी अली आ। सुनो अली खातून जन्नत जे आॾो हैरत ज़िदा हूंदो आ त हेॾे प्यार जे बावजूद इहो राज राज कीअं खणी आयो? हिया हा मुझा सोना घोट इहा है। निहारे चवंदो आ, ओ मुझे महबूब मुस्तफा जी लाडली, मुझे हसनैन करीमैन जी प्यारी मां, इहो राज हिन महल ताईं त राज रहियो, पर अली चाहे थो त इन राज खे ज मूंखे ॿुधाए वञो। उन टाइम ते अम्मा खातून जन्नत सजो राज खोली दिया। ओ मुझा दिल पर अली तो सा निकाह जे टाइम ते मुझे करीम रब ही भी आफर कई, ही भी आफर कई, पर मुखे न की दुनिया पई खपे न की आखिरत पई खपे, मुखे खपे पियो त पंहिंजे महबूब जी रज़ा पई खपे। छो त मूं पंहिंजे दिल पर बाबा सुहिणे इमामुल अंबिया खे रातिन जूं रातियूं रोंदे ॾिठो, रातिन जूं रातियूं जागंदे ॾिठो। जॾहिं भी अर्ज़ कयो वियो सुहिणा ही ओजागा कंहिंजे लाइ, ही लुड़क कंहिंजे लाइ, हर दफ़े मुंहिंजे आका जवाब ॾिनो त मां मुस्तफ़ा खे गुनहगार उम्मत याद अची रही आ। मुसलमान तोखे कसम आहे पंहिंजे पैदा कदड़ पंहिंजे अंदर में थोड़ी त झाती पाए, जे ज़रे जे बराबर अक्ल अथई मुंहिंजा दोस्त। सोचे पो मूंखे ॿुधा त छा खुदा सां, खुदा जे महबूब सां ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि सां प्यार करण कलमे वारे जे मथां लाज़िम फर्ज़ आहे या कोन्हे? जन जो एडो एहसान आ, जन जो एडो एहसान आ। ओ मुझा दोस्त पहिरो जुमलो वरी फिरी आयो त इन एहसान खे उहो मञींदो आ जेको इन एहसाननि मां मुस्तफीज़ थींदो आ, जेको इन एहसाननि मां मुस्तफीज़ ई न थींदो, उन मां को लाभ वठंदो ई कोन, उनखे क़दुरु कहिड़ो थींदो? मुंहिंजा सोहणा पाण खे त सहारो आहे ई इहो हिकिड़ो, ॿियो को सहारो आहे ई कोन को। मुंहिंजा दोस्त इन करे सुबुह शाम जिथे हूंदा हूं बस इहा ई ज़ुबान ते तवार हूंदी आ, मुंहिंजा दोस्तो अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, अब मेरी निगाहों
में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं, जैसे मेरे सरकार हैं। ऐसा नहीं कोई जो जैसे मेरे सरकार हैं, ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। तुम सा हंसी तो आँख ने देखा नहीं कोई, ये शान लताफत अल्लाह, ये शान लताफत है कि साया भी नहीं कोई, ये शान लताफत कि साया भी नहीं कोई अब मेरी निगाहों में। मुझा दोस्तों अजीजो, रात ये गुजरदी वेंदी खबर ही कान पवंदी। घड़ीअ ॾे निहारींदासीं त अलाए किथां खां किथे पहुची चुका हूंदासीं। मेरा जे मुस्तफ़ा ते थोड़ो दिल चवे थी ॻाल्हायां। फ़क़ीर माण्हू आहे, आलिमन सगोरन जे आॾो ॻाल्हाईंदे शर्म महसूस कंदो आहे, छो त बेलिम माण्हू आहे, सादड़ो माण्हू आहे। पर पोइ तव्हां दोस्तनि जो कुर्ब करे घुरायो आहे। चंद नुकात मुंहिंजा दोस्तो पेश कयां, गौर सां ॿुधिजो। मुंहिंजे आका फरमायो, कह फरमायो, मुझे आका फरमायो, रब्बे जुल जलाल जे ज़ात बाबरकात मां मुस्तफ़ा करीम खे मस्जिदे हराम खां मस्जिदे अक़सा ताईं पहुचाए, उन खां बाद में अर्शन जा सैर कराए 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 उन जगह खां भी मथे वञण थींदो आहे जिते जिब्राइल भी बीही रहंदो आहे। तफ़सील हज़रत ब दोस्त ॿुधाए चुका, मां वधीक तफ़सील न चवंदुसि, कम वारा गुफ़्ता ॿुधाईंदुमि। मुंहिंजे आका फरमायो, इहो सभु कुझु जन्नतूं जहन्नम जा सैर सभु कुझु करण खां बाद में मां मुस्तफ़ा जॾहिं वापसि पंहिंजे मसनद ते पहुतो हां, जेको वुज़ू करे वियो हां, उहो पाणी ईअं ई वही रहियो आहे जेको वहंदड़ ॾिसी वियो हां। नंबर 1। नंबर 2, मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको कड़ो खोले मां मुस्तफ़ा वयो हां, इहो सभु कुझु करे जेॾी महिल वापसि आयो हां, उहो कड़ो जीअं लुॾंदो ॾिसी वियो हां, उहो ईअं ई अञा लुॾी रहियो आहे। मूंखे यार दीदार करे वापसि पहुचाए छॾियो आहे। इहो मुंहिंजे आका फरमायो। हाणे थोरो इल्म वारनि जे लाइ, अकुल वारनि जे लाइ थोड़ो अकुली बुनियाद ते त हलो। मस्जिदे हराम खां मस्जिदे अक़सा ताईं 6 महीननि जो सफ़र। घणनि महीननि जो? 6 महीननि जो सफ़र। अल्लाह मुझे आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सफ़रे मेराज जे लाइ जेको हिकिड़ो लफ़्ज़ मां ॻाल्हाईंदुमि, टाइम पूरो थींदो, वरी ख़ुदा घुरियो त पोइ मिलंदासीं। अल्लाह फरमायो, लैलन लैलन, थोड़ी आयत भला पढ़ा, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम
इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। लुट गया जिस है लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। बचड़ा हलिया वञन अबू बकर सिद्दीक खे पुट चवंदो आ बाबा अज तीर जे साम्हूं आए पर दिल चयो त बाबो आको नथो हणास। अबू बकर सिद्दीक जवाब दिनो मुखे उन करीम रब जे इज्जत जलाल जो कसम मुझे महबूब मुस्तफा जो दुश्मन भले मुझो हिकड़ो पुट त छा पर 100 पुट भी साम्हूं अचन हा मां पांजे महबूब दे ज़ात दे निहारिया उन्हन के जहन्नम रसीद करे छड़िया। पांजे आका ता सब कुछ कुर्बान करे छड़िया। ओ चरिया हे तज़गी सखणी बकवास हली रही आ। सिपाही सहाबा थियण सवलो नाहे चमण सवलो आ। ओ सहाबा जो त सिपाही उहो वा जेको मुझे मुस्तफा करीम जे गुलामन ता भी पांजी जान कुर्बान करे छड़ींदो आ। महबूब तो महबूबा अल्लाह फरमायो लैला रात जे थोड़े हिस्से में गौर कजो ओदा महबूब सब कुछ करे मोटी आयो। वुज़ू जो पानी भी वही रहो आ। ओ मुझा दोस्त अजीज कड़ो भी लुडी रहो आ। मुझे आका कुरान करीम फरमाए रहियो रात जे थोड़े हिस्से में गौर कजा हिकड़ो नुक्तो बुधायक ते हला यो थोड़ो हिस्सो छाहे अजीब राज़ा मुझा दोस्त अजीज खास करे खतीब सगोरा गौर सा बुदन रात जो थोड़ो हिस्सो छाहे जे कदे रात के 12 कलाकन में करी तदे भी कलाक पूरा जे कदे मिनटन में आणी त 60 मिनट भी पूरा जे कदे सेकंडन में आणी 60 सेकंड भी पूरा पर जे कदे हिकड़ो सेकंड भी चवी त उन जो भी नालो थो त हिकड़ो सेकंड पूरो मगर रब तो चवे त थोड़े हिस्से में हाणे यो थोड़ो हिस्सो उन शय जो चेबो जेका पूरी न हुजे पूरी छो कोने का यानी सेकंड भी वडो वा मुझो मुस्तफा उन खो भी अग में सब कुछ सैर करे पहुंची वयो। पहुंचे भी छो न हिकड़ो दलील कुरान जो नहीं पहुंच मुस्तफा तो मुस्तफा है मुझो महबूब मुस्तफा तो मुस्तफा है रब जे कुरान जो दलील बुध सोहणो सुलेमान अलैहिस्सलाम नबी अल्लाह जो आ महफिल पांजी में वेठो आ गुलामन मां हिकड़ो गुलाम हुद हुद नाले देर कंदो आ सुलेमान अलैहिस्सलाम कावड़ कंदो आ देर छो कई ते सोहणा हाल त वठो बुधा सोहणा अजीब बादशाही दिसी आयो हां सिर्फ हिन तवां जे बादशाही खां 900 मैलन जो फासलो आ। घणो फासलो 900 मैलन जो फासलो आ। अजीब तख्ता अजीब बादशाही आ पर उते बादशाही जे तख्त ते वेठल हिकड़ी औरत आ। केरे वेठल आ? सुलेमान अलैहिस्सलाम फौरन पांजो कासिद मोकलींदो आ। गौर कजो पुछ त रब खान मौला
ये कुरान करीम में अगन अंबिया उन जे गुलामन जा किस्सा छो बयान कई। अल्लाह चवे तो इन करे जो मुझे महबूब मुस्तफा जे आशिकन के थोड़ी सौलाई थी पवे। छो त जडे मुझे महबूब जा गुलाम बाद में ईंदा कुरान पहरी नाज़िल थियल हुंदो जे बेचारा मथड़े फिरल जंजो मां पहरी जिक्र कयो त जन के जरूरत ही कहजी नाहे असा तू त जरूरत मंद हूं उहे जे कदे चवन त इहा गाल कुरान में दस्यो त अब्दुल कादिर जीलानी सोहणो बगदाद वारो बुडल बेड़ी किए तारींदो पोचारा आशिक त सब्र करे चुप कदा त वाके बुडल बेड़ी किए तारींदो नसीब कुरान में। हाने कुरान त नाज़िल थियो हुजूर जे ज़माने में पोचारा कंद हेठ कदा रब चयो इन करे कुरान में बयान कयो थम त मुझे मुस्तफा जे गुलामन जो कंद हेठ मां रब कदे भी कोन करी। कंद खोले सीनो ताणे बुधाइन त अल्लाह जे कुरान मां बुध त तोखे बुधायूं त आशिक कीअं रंग लाइंदा। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज माण्हू मोकिलियो आहे कासिद वञी उनखे ख़त ॾेई अचो दावत इस्लाम। उहो त वियो उन महफिल में वेठे गौर कर रब जो कुरान छा थो चवे। सुलेमान अलैहिस्सलाम हाणे मां लाउड जे ज़रिए ख़िताब थो कयां तॾहिं लाउड त कोन हा। सुलेमान केरा जंहिंजे कब्ज़े में जिन्न भी इंसान भी परियूं भी देव भी जानवर भी जीत भी हर शइ उन जे कब्ज़े में। साम्हूं सभिनी खे वेही चवण लॻो अय्युहल मलअ अय्युहल मला यअतीनी बिअर्शिहा क़ब्ल अन यअतूनी मुस्लिमीन। ओ मुझे इज्तिमा में वेठलो आका चई रहियो आहे गुलामन खे नबी चई रहियो आहे पंहिंजे आशिकन खे अल्लाह जो कुरान थो ॿुधाए। ओ मुझे इज्तिमा में वेठल हो जी असांजा आका सोना सुलेमान बल्कीस मलक सबा 900 मैलन ते परे उन जो तख्ता हिकड़ो कमरो नाहे ब कमरा नाहिन मैलन ते बिखरियल तख्ता 900 मैल जो फासिलो आ। मां चाहियां थो कासिद त मोकिलियो थम उन खां पहिरीं जो उहा बल्कि सची मुंहिंजी दावत कबूल करे उहा अञा रस्ते में हुजे उहो तख्त पाड़ूं पटे मुंहिंजे आॾो केरु खणी ईंदो। यार नबी तो गुलामन के चवे त केर खणी दो छा नबी के ताकत न हुई छा। तहां खां तो पुछा कदे कदे इए भी थींदो आ पी में ताकत हुंदी आ पर बच्चे के चवंदो आ बचड़ा ही कम करे आ पी तदे चवंदो आ जदे खबर हुंदी आ त मुझे पुट में ताकत आहे हुन जो जोर कोन आजमाइंदो आ पर असल पी के खुशी में खर्ची ॾियणी हुंदी आ न। पी मण अन जो खणी बाबा जो शाबाश जवान जा पुट अचे वठ ही 50 रुपया तुझी खर्ची यानी जदे बचड़े जी शाबाश ॾियणी हूंदी आ उन जी दिलजोई करणी हूंदी आ तदे उन के थोड़ो चेबा बचा ही करे ॾेखार। अल्लाह जे नबी जो ऐलान करण अल्लाह जे कुरान दे निहार अल्लाह जो कुरान करीम बुधाए रहियो आ। जिन्न भी वेठा हा इंसान भी वेठा हा परियूं भी मौजूद हुयूं देव भी मौजूद हुया हर शय हुई मगर उथंदो केरा काल इफरीतुम मिनल जिन्न अना आती कबिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन। जिन्नो थी बीठो केरो थी बीठो नालो थस इफरीत सोहणा मां जो वेठो हां सुलेमान हाँ तू वींदे हाँ मुझा साईं हुकुम कयो
बुधा देर घणी में आणी दे सवाल ॾिस देर केतरी में आणी दे साईं देर वरी छाजी आ सफ़र घणो आ 900 मैल यो किस्सो कड़ी सूरत नमल कुरान करीम जे 19 पारे में 900 मैल जो फासलो आ मैलन में बिखरियल तख्ता ओ मुझा दिल पर इजाजत दियो अञा ही महफिल इते वेठी हूंदी मां तख्त महफिल जे खत्म थियण खां अॻु में खणी अचे हुजूर में पेश कंदुसे सुलेमान अलैहिस्सलाम ओए वेही रह इतरी देर तो करी कान खपे इतरी देर कान खपे इतरी देर जिन वेही रहो केर वेही रहो वरी वरी चो कुरान बुध ऐं समझ सुभाणे वीचारा जेके सादड़ा माण्हुनि खे बरखलाईंदा आहिनि उन्हनि जे आॾो वञी फ़क़ीर जूं ॻाल्हियूं रखे पोइ कुलड़े ते हथ रखी चवीन अदा अॼु रब जो कुरान ॿुधो अथऊं हाणे तूं असांजी ॻाल्हि मञ या असांखे ॿियो कुरान ॾेखार जिन चयो सुहिणा आणींदुसि ज़रूर पर महफिल खत्म न थींदी वेही रह बैठो सुलेमान चयो मुखे इन खां भी जल्दी अभी और इसी वक्त ही खपे खबर हुई न त हा मुझे गुलामन में एतरा पावर वारा अञा वेठा हन आए हाय खबर मुझे गुलामन में पावर वारा वेठा हन इते भी भला जॾहिं ख़बर भी आहे त पोइ सिधो सो उनखे छो न चई जवाब त रब जी रज़ा कान हुई रब जी रज़ा इन करे कान हुई जो मुझे खुदा के ख़बर आशिकन लिखियो त खुदा जाने पियो अहिड़ो ज़मानो बि ईंदो जो मूं जे मां पाण खे चवां यार मां कंहिंजो नालो नथो वठां मूं जहिड़े मुलड़े जे आॾो अचे झंग जे माण्हूअ ॻाल्हि कई साईं फलाणे माण्हूअ वटि जिन हन बस यार रुगी हीअं करे हीअं थो करे त कंबर मां शयूं घुराए थो वठे मौलाना साहब चवंदो अदा इहो मुमकिन छो जिन न जिन में ताकत आ उॾामी वेंदो आहे नज़र साईं मिंट में अड़े अबा मिंट परे आ हू अध मिंट में भी करे वेंदो हाँ साईं हा साईं भला बी ॻाल्हि त ॿुधो जी ॿुधा जी अल्लाह वारन जो हिकिड़ो गुलाम असांजे पाड़े में आ बस 88 खन ते मस्जिद थस बस जे कॾहिं असां का ॻाल्हि कंदा हूं त हू रुगी अखड़ियूं बूटे रुगी हीअं कंधु मथे कंदो आ त मस्जिद मां उहो किताब हुन जे आॾो अचे बीहंदो आ तौबा 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 अस्तगफिरुल्लाह मुशरिक शिरक बड़ा जालिम है छा तो करी ए बरी ने फकीर के किथों ताकत आई छो अरे बाबा यो रोज तो मणो मानीअ जो खाए हीअं थो करे इहो सच आहे या न जिन खे कबूलण जे लाइ तयार आ इंसान खे तयार नाहे इन करे मुझे रब कुरान करीम में खोले बुधायो ओ बुधण वारो गौर कयो ताकत वारो जिन नाहे पर ताकत वारो हजरत इंसान जॾहिं मुझा दोस्त सुने सुलेमान चयो ओ इफरीत वेही रहो मुखे जल्दी खपे कुरान खां था पुछो कुरान छा चयो قال الذي عنده علم من الكتاب आसिफ बिन बरखिया उथी बीठो आ रब जो कुरान ॿुधाईंदो आ इंदहु इल्मुल किताब हो किताब जो इल्म रखण वारो आ कड़े किताब जो ज़बूर भला इंजील हण धुको भला तौरेत कुरान त कोन हो न गौर सां ॿुध कुरान त कोन हो न भले तौरेत जो भी हुजे से इल्म
भला ज़बूर जो भी हुजे से इल्म, भला इंजील जो भी हुजे से इल्म, टई इल्म गदे उनखे बुधायासी, पर मुखे बुधा टई आसमानी किताब मिलाए पो ओ अदा मुलड़ा मुसलमान तोखे कसमा पंहिंजे पैदा कंदड़ जो सच बुधा। तौरेत ज़बूर इंजील टई मिली करे भी शान में मुझे पाक कुरान जो मुकाबलो करे सघन था या न। इएं ई पुछिजो जे मां तव्हांखे ॿुधायां थो। पोइ जे करे चवे त न क़ुरान त क़ुरान छो जहिते आयो उहो सुलेमान न पर मदीने जो जवाना। कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूंसा ओ मुझो दिल बरो का भी शया। कहिड़ियूं भेटूं कंदे मूंसा ओ मुझो दिल बरो का भी शया। समय सिंगार जी भी हो, समय सिंगार जी भी हो, पर मुझे आका जो सिंगार का भी शया। दिल पर जो सिंगार का भी शया। बुद्ध बण्या जे कुर्ब में कैदी गुजारूं उम्र गुलामीअ में। कुर्ब कर त ख़बर पवई न, प्यार कर त ख़बर पवई न, दिलड़ी दे त ख़बर पवई न। सजी जिंदगी पे तो पन जा काना चूसी, उन में पानी आहे कोन, चप कपराए रतो रत करे छॾिजे पाण खे। ओ मुसलमान कॾहिं कमद जो गनो भी खाई ॾिस, बेशक रंग भी साॻियो आ, गुरियूं भी साॻियूं हन, पर ज़ाइके में ॾाढो फ़र्क़ु थई। खा त ख़बर पवई त पन पन थींदी आ, कमद कमद थींदो। अखियूं कारियूं बणिया जे कुर्ब में कैदी गुजारियूं उम्र गुलामीअ में। कयूं दिल जान जा सौदा, कयूं दिल जान जा सौदा। गौर कजा जुमले ते आशिक जी नाता। कयूं दिल जान जा सौदा, पर अञा वापार का भी शया। ना तू पढ़ंदुस त रात गुजरी वेंदी, इन करे बस इते बंद थो कयां। बस इहो चयमि त कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूंसा ओ मुझो दिल बरो का भी शया। आसिफ बन बरखिया उथी बीठो आ, ओ दिल बर हुक्म त करे ॾिस। खणी दे हा मुझा सही खणी दुस। रब जे कुरान ॿुधायो इंसानो थी बीठो आ, नालो आसिफ पुत्र बरखिया जो, किताब जो इल्म रखंदो आ। मुझा दोस्तो अजीजो सुलेमान अलैहिस्सलाम उन खां पुछंदो आ, दे ख़बर केतिरे टाइम जे अंदर इहो मूंखे आणे ॾींदे। अल्लाह जे कुरान जो जवाब निहार। रब जो कुरान ॿुधाए रहियो आ, अन्ना आती कभी क़ब्ल अन यरतद्द इलैक तर्फुक। ओ मुझा सुना सुलेमान, ओ मुझा आका। गुलाम तो जवाब दे, ओ मुझा आका छाजा टाइम, छाजा कलाक, छाजा मिंट, छाजा सेकंड। ओ पिरी इहा त नंढड़ी ॻाल्हि आ, छो त आख़िर तो सुलेमान जो गुलाम।
ओ मुझा दिल पर इहा त नंढड़ी गाला रुगी अख छिंभे ऐं तू खोल त तख्त तुझे आलो थो पेश कया। अल्लाह जो कुरान गवाही दे रहियो आ 900 मैल परे 1000 करोड़े टन वजन वारो ओहो मुझा दोस्त अजीज सुने सुलेमान इए कोन चयो त इन खां भी तकड़ में छो त हुन टाइम त घुरियो ई कोन मिनट भी न सेकंड भी न ऐं यरतद इलैक तरफक ओ मुझा सोहणा रुगी अख छिंभे खोल। सुलेमान अलैहिस्सलाम देर कान कई अख छिंभे ऐं खोली त तख्त आडो पयो आ। हाणे ॿुधाए मुसलमान सुलेमान अलैहिस्सलाम जे गुलाम खे इहा ताक़त कंहिं ॾिनी चयो रब्बे ज़ुल जलाल कहजे करे सुलेमान अलैहिस्सलाम जे करे हो सुलेमान जो रिश्तेदार को न हुयो कौम वारो को न हुयो जात वारो को न हुयो कुरान करीम जे इल्म वारो को न हुयो सुलेमान अलैहिस्सलाम जे गुलाम खे मुझो रब एतरी ताकत दे त एतराज नाहे ओ सागियो रब मुझे महबूब मुस्तफा आए है मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़े बगदाद वारे जवान अब्दुल कादिर जीलानी दिल पर रखे जेकॾहिं मुझो रब कुरान जे आलिम खे कुरान जे मुफस्सिर खे हदीस जे आलिम खे हुजूर जे दरबार में अचण वञण वारे खे हुजूर सां खूनी निस्बत रखण वारे खे जेकॾहिं मुझो खुदा ताकत दे हिकड़े इशारे में उडल बेड़ी तारे तका वडी गाल कान्हे का छाजी वडी गाला जेकरे सुलेमान अलैहिस्सलाम जो गुलाम रब जे ताकत सां इहो सब कुछ करे सके तो महबूबे सुबहानी तो सुबहानिया पर जेकरे मां इए चवां त मुझो महबूब मुर्शिद सजण साईं खुदा जो कसम निकाह कदो वा त इए हज़ारन जो दिलियूं कसे ए पीर मिठा जो फैसला जे ला दुनिया चवंदी आ त हक पीर मिठा तुंहिंजा तीर तिखा जह जहते मुझे पीर मिठा जी निगाह थी उन्हें जे दरबार ते हलिया वञो साईं हाजी साईं हुसैन शाह सोहणे कंपर वारे जे दरबार ते हलिया वञो नूरपुर शरीफ हलिया वञो अल्लाह आबाद हलिया वञो जह जहते मुझे पीर मिठा जी निगाह थी आ अज उहे जहते निगाह था कर त अल्लाह याद अची थो वञे जेकॾहिं पीर मिठा जे गुलामन में एतरी ताकत आ त अब्दुल कादिर जीलानी त बगदाद वारो जो मुझा दोस्तों अल्लाह जो कुरान सिर्फ सुन्नी पढ़ तोखे मुबारक तोखे अकीदो रब जे ज़ात ओहो अता कयो आ जेको बस हिते भी बेड़ो पार थी हुते भी बेड़ो पार गाल सबर जी विधि मां अर्ज पे कयो मुझा दोस्तो अजीजो लैलन मुझा अजीज दोस्तों अल्लाह जी ज़ात फरमायो गाल इतों छिड़ी त लैलन रात जे थोड़े हिस्से में मना जेका सेकंड में भी न अचे छो त सेकंड भी हिकड़ी शय जो नालो थियो न रात जो हिकड़ो सेकंड जो त नालो थियो न थोड़ो हिस्सो मना सेकंड खां भी घट जेको कहे भी जेकॾहिं नालो वठ त नाले वठण में न अचे जेकॾहिं तोर कर त तोर करण में न अचे उनखे चइबो थोड़ो हिस्सो उन थोड़े हिस्से में मुझो रब्बे ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे महबूब के तमाम
सैर कराए वरी पंहिंजे उन सोने बिस्तरे ते पहुंचाए त मुझे खुदा जे आॾो काई वॾी ॻाल्हि नाहे। इहो ई त मुझे महबूब मुस्तफ़ा जो मौजज़ो मौजज़न जो सरदार आ। कायनात के दुनिया चयो कह चयो त मुझे मुस्तफ़ा जा 30,000 मौजज़ा, कह चयो त मुझे आका जा 1 लख मौजज़ा। रब जे क़ुरान चयो त खबरदार थियो या अय्युहन्नास ऐ इंसानो क़द जाअकुम बुरहान। ऐ इंसानो मुझे प्रिय जेला अंदाजा करण वारो ये अंदाजा छड़े दियो मुझो मुस्तफ़ा त सरापाई मौजज़ो आ। मुझे आका जो उथण मौजज़ो, वेहण मौजज़ो, ॻाल्हाइण मौजज़ो, उंगड़ीअ खे हीअं करे त चंड खे चीरण मौजज़ो। सुनो हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदो आ आका जे खिदमत में अर्ज कयम ओ महबूबा महसूस कंदा हुयासी तव्हां नंढपण में इए महसूस थींदो हो त चंड सां ॻाल्हियूं कंदा हुयो। मुझे आका फरमायो ओ चाचा अल्लाह जे इज्जत जलाल जो कसम ॻाल्हि इहा त नंढड़ी आ पर मुस्तफ़ा जी जल अमड़ जे पेट में मुझो रब जेको पंहिंजे कलम सां तकदीरूं लिखंदो उन कलम जे नोक जो आवाज भी मां मुस्तफ़ा ॿुधंदो हुयुसि। मुझे प्रिय सां कहिड़ियूं रीसूं कंदे अदा त मुंहिंजा मिठड़ा दोस्तो खुश नसीबी आहे तव्हां असांजी अंदाज़ो लगायो त हितां खां सिज 9 करोड़ 30 लख मैल जे फासिले ते आहे। घणो 9 करोड़ ऐं 30 लख मैल जे फासिले ते इन सिज जी जेका रोशनी आहे उन जी फी सेकंड जेका उन जी रफ्तार आहे उहा गालिबन 1,86,200 कुछ मैल फी सेकंड उन जी रफ्तार आहे। यानी सिज जी रोशनी ज़मीन ते 8 मिनट 8 सेकंड में पहुंचंदी आहे। यानी सिज जी रोशनी ज़मीन ते 8 मिनट ऐं 8 सेकंड खां पोइ पहुंचंदी आहे। ऐं मुंहिंजो मुस्तफ़ा इहो ई त दुनिया के ॿुधाइणो आहे त मुझे रब जो चई छॾियो त सिराजम मुनीरा सिज खे भी रोशनी मुझे महबूब जे नूर ॾियण वारो आहे। उन जेके मुझे महबूब रोशनी ॾिनी उन जी रोशनी मुंहिंजा दोस्त 9 करोड़ 30 लख मैलन ते पहुचंदी ज़रूर आहे मगर 8 मिनट ऐं 8 सेकंड खां बाद में ऐं मुंहिंजो आका अर्शे मुअल्ला खां मथे वञी घुमी ईंदो आहे पंहिंजे घरड़े में पहुचंदो आहे। न की मिनट न की साल न की महीना न की सेकंड अखे छिंभ जी ॻाल्हि हूंदी आहे। पाणी भी वहंदो आहे पियो बिस्तरो भी गरम हूंदो आहे कड़ो भी लुलंदो पियो। ई कंहिंजो करम आहे चो मुंहिंजे ख़ुदा जो करम आहे हे मुझे अल्लाह जो करम आहे। मुझा दोस्तो अजीजो अल्लाह ताला इन दोस्तन के पर्ची छा ॾियो साईं जंहिं दोस्त पंहिंजे पुट जे मुझे ख्याल में ॾसी पिया त अकीको नंढड़े जो नालो लुत्फ अली या बाबस जो नालो ॼाओ आहे जेको मियां लुत्फ अली जंहिंजो बाबू आहे दीदार अली सोलंगी ये न सही पंहिंजे पुट जे अकीके जे मौके ते ही मुझे महबूब मुस्तफ़ा जे प्यार वारी महफिल सजाई आहे। हिकड़ी ॻाल्हि ज़हन में जे ॿुधाईंदो यादि रखो जॾहिं भी को बच्चो दुनिया ते पैदा थींदो आहे त उन सां गॾु हिकिड़ो शैतान ऐं हिकिड़ो फरिश्तो भी पैदा थींदो आहे। ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे अॻु बि कान ॿुधी अथव जदीद तहक़ीक़ में हलंदो त इंशाअल्लाह ख़बर पइजी वेंदी। पोइ उहो शैतान सॼी ज़िंदगी हुनखे वरगलाइण जी कोशिश कंदो आहे ऐं उहो फरिश्तो वरी सॼी ज़िंदगी हुनखे पंहिंजे रब जे तरफ़ वठी वञण जी कोशिश कंदो आहे।
नंबर 1। नंबर 2, हर इंसान जे अंदर, हर इंसान, जुमलो समझो, हर इंसान जे वजूद में कानून कुदरत खुदाबंदी जे मुताबिक एक अहिड़ो मादो जरूर मौजूद होंदो आ जेको शैतान जी गाल बुधण ऐं उनके समझण ऐं उन ते अमल करण जी कोशिश कंदो आहे, सवाइ महबूब मुस्तफा। टाइम कोने, मौजू वरी खुली विंदो, छो त अल्लाह ताला वरी कदे घुरियो त इंशाअल्लाह ताला जरूर खुली ॻाल्हाईंदासीं त ही मासूम बचड़ो जंहिंखे अल्लाह ताला ॼमण सां एतिरो सआदत मंद बनायो जो शैतान जा त बख्याई उॾड़ी विया, ओ जेको उन सां गॾु रहमत वारो फरिश्तो अल्लाह पैदा फरमायो, उन जूं दुआऊं रब क़बूल कयूं। इन नंढड़े लुत्फ अली जे अबे अम्मा खे, उन जे भाइरुनि खे, रिश्तेदारनि खे लख लख मुबारक हुजनि जो वॾो थी करे कम अज कम हुन जा अबो अम्मा इहा ॻाल्हि कंदा त बचड़ा जॾहिं न तूं ॼाए हुए त असां पंहिंजे महबूब जे मेराज जी असां महफ़िल मुनाक़िद कई हुई, ऐं वो बचड़ो इन महफ़िल ते नाज़ कंदो, पंहिंजे दोस्तनि खे चवंदो त मां अज़ली बख़्त वारो हां जो मुंहिंजे ॼमण सां मुंहिंजे अबे अम्मा मुंहिंजे ॼमण ते मुंहिंजे महबूब जे शान जूं महफ़िलूं सजरायूं हुयूं। मियां लुत्फ अली जे अबे अम्मा खे, दोस्तनि खे, पाड़े वारनि खे मुबारकूं। तव्हां दोस्तनि खे बि लख लख मुबारक हुजनि मुंहिंजा दोस्तो, जो अल्लाह ताला अहिड़ी फ़क़ीरानी महफ़िल में अचण जी, मूं गुनहगार खे ॿुधाइण जी, तव्हांखे ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाई। करीम रब जी ज़ात तमाम अहबाबन के अमल जी तौफीक अता फरमाए। आखिरी पैगाम जरूर ॾींदुसि, छो त मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो ऐं जंहिंजो ग़ुलाम आहियां, हर अल्लाह जे वलीअ जो वरी थो, इन करे थो चवां ये तकरीर जिते किथे वेंदी न, फ़क़ीर ड्रिजंदा न आहिनि। ड्रिजंदा केर आहिनि? जेके मुनाफ़िक हूंदा आहिनि। मुनाफ़िक ड्रिजंदो आहे, आशिक कॾहिं न ड्रिजंदो आहे। इन करे ॿियो दफ़ो वरी थो दोहरायां त मुंहिंजा दोस्तो, हर वलीअ जी इज़त मुंहिंजे ज़िंदगी जो शेवो आहे, मुंहिंजे मुर्शिद जो हुकुम आहे। पर मुंहिंजे पीर मिठा जा जेके ग़ुलाम उहे त सिर जा ताज आहिनि, छो त निस्बत हिकिड़ी आहे न मुंहिंजा दोस्त। क़ादरी हुजे, चिश्ती हुजे, सोहरवर्दी हुजे, नक्शबंदी हुजे, हर वलीअ जी इज़त कर, बाक़ी प्यार सभिनी सां कर, पर उन प्यार जो सरदार पंहिंजे महबूब मुर्शिद खे बनाए जंहिंजे हथ ते तुंहिंजी बैत थी। इहो तुंहिंजे मथां हक़ आहे, मुंहिंजे मथां बि हक़ आहे त मां पंहिंजे महबूब मुर्शिद सजण साईं जो पैगाम ॾींदुमि त मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम पैगाम ॾींदा आहिनि, ओ ख़तीबो भले खिताबत कयो पर आख़िर में मखलूक खुदा खे इंसानियत जो पैगाम ज़रूर ॾियो त मुंहिंजा दोस्तो असां पहिरीं इंसान हूं, बाद में मुसलमान हूं। अचो त गॾिजी करे पाण में उहो इंसानियत वारो जेको ज़मीर आहे उनखे ज़िंदा कयूं, यानी पाड़े जो ख़्याल रखूं, गरीबन जो ख्याल रखूं, मिस्कीनन जो ख्याल रखूं, कंहिंजा हक़ न खाऊं, कंहिंसां ॾाढ न कयूं, कंहिंखे परेशान न कयूं, थी सघे त कंहिंसां प्यार कयूं, कंहिंसां चङाई कयूं, न त कंहिंखे ईज़ायूं न। इंशाअल्लाह ताला असां ईअं कंदासीं, मुंहिंजो रब असांजो बेड़ो पार करे छॾींदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।